Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. छही आदमशुमारी के नतीजन में सिंध के मानून से वही नाइंसाफ़ी थी है। रुगो सिंध न पर बया सूबा आदमशुमारी के नतीजन से खदशा ज़ाहिर कर रहा हैं। ठठे में सैयद एजाज शाह शिराजी की 40 तकरीब में शिरकत बाद मीडिया से ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त PTI की फॉरेन फंडिंग बाबत खोड़ सारियूं शयूं साम्हूं अची चुकियूं आहिनि। इलेक्शन कमीशन के नोटिस वठण घुर्जे। पीपल्स पार्टी बेनज़ीर मज़दूर कार्ड जारी करने जो ऐलान करे छॾियो। मज़दूरनि लाइ फ्लैट्स तामीर करण जो बि फ़ैसिलो। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं अवेस कादिर शाह चयो आहे त ईदुल हफ़्ते बेनज़ीर मज़दूर कार्ड जारी कया वेंदा। पहिरें मरहले में 6,25,000 मज़दूरनि के कार्ड जारी कया वेंदा। वर्कर्स वेलफेयर बोर्ड तहत 1,024 फ्लैट्स इंडस्ट्रियल वर्कर्स लाइ तामीर कया वेंदा। अरिड़हीं तरमीम बाद सिंध हुकूमत मज़दूरनि बाबति पंहिंजा कानून ठाहिया। ॿियनि सूबनि सिंध खे फॉलो कयो। PTI की हुकूमत में ॿियो खंड स्कैंडल साम्हूं अची वियो। पंजाब में शुगर मिल्स पारां लिखित में वॾे पैमाने ते खंड विकिरो करण जो इंकशाफ। केन कमिश्नर पंजाब सूबाई हुकूमत के ख़त लिखी छॾियो। केन कमिश्नर जो चवणु आहे त कमनि बि लिखित में ख़रीद कयो पियो वञे। शुगर मिल्स एसोसिएशन खंड महांगी थियण जो ज़िम्मेवार मिडिल मैन खे करार ॾेई छॾियो। हुकूमत ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी की एस्ट्राजेनेका वैक्सीन की मंजूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त हलंदड़ साल फेबरवरी मार्च ताईं 1-2 न पर 3 कोरोना वैक्सीन अची वेंदियूं। ड्रेब की मंजूरी बाद सूबाई कोरोना वैक्सीन घुराए सघनि था। सभ खां पहिरियां 3 लाख हेल्थ वर्कर्स के कोरोना वैक्सीन लगाई वेंदी। नून लीग अगवान ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त गिरफ़्तारियुनि जो एहतसाब सां वास्तो नाहे। ख्वाजा आसिफ के जाली केस में लाडले की फरमाइश ते गिरफ़्तार कियो पियो। मुल्क अनाड़नि जे हथनि में आहे। नून लीग रेलवे के सिधो कयो। इन्हनि पटड़ी तां लाहे छॾियो। पहिरियां चयाऊं त PIA जे पायलट्स जा लाइसेंस जाली आहिनि। हाणे वरी PIA जो जहाज़ ई ज़ब्त कराए मुल्क के तमाशो बणाए छॾियो अथनि। सिंध बलोचिस्तान दंग ते कायम बॉर्डर फोर्स जा थाना वीरान थियण बाद 1100 अहलकारनि के सिंध पुलिस में ज़म करण लाइ कमेटी कायम। SSP जैकबाद तारिक नवाज़ ऐं SSP कश्मीर की सरबराही में कायम थियल कमेटी खां अहलकारनि जे लाॻापियल ज़िलनि में ज़म करण के हवाले सां तजवीज़ूं तलब। सिंध हुकूमत 2006 में बॉर्डर फोर्स में 1100 अहलकार भर्ती कया हुआ। सदर जो भटियूं पुलिस ज़्यादती बाद क़त्ल थियल नीगरी मोनिका लाड़िक जा कातिल गिरफ़्तार करण में नाकाम। जांच टीम मक़तूल नीगरी जी चाचे ज़मीर लाड़िक ऐं भेण हिजाब लाड़िक जा बयान वठी छॾिया। शक जे बुनियाद ते वधीक 10 ॼणा गिरफ़्तार। वधीक 83 ॼणनि जा DNA लाइ जुसा वरिता विया। वाक़े ख़िलाफ़ पीर राशिद शाह राशदी की अॻवानी में फ़ेलिंग जो पीर ॻोठ में धरणो। राशिद शाह चयो आहे त सिंध हुकूमत ऐं पुलिस जी नाहली सबबि मोनिका जहिड़ा वाक़िया मामूल बणिजी चुका आहिनि। मोनिका वाक़े ते सभु रुगो सियासत पिया कनि। वॾो वज़ीर ॿुधाए त हू छा अञा ताईं मुतासिन वटि नाहे पहुतो। हर हर जन्म वरगो वठी है, हर जन्म वरगो मिठा महरान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। खत्म ऊंधाए की बिजली, खत्म ऊंधाए की बिजली, चिट्ठी चांडान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। जदीद कौम परस्ती जबानी साईं GM सैयद जी 117वीं सालगिरह मल्हाई पे वञे। सन में कौम परस्त पार्टियुनि जा धार धार तक़रीबूं। मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िलनि जी आमद बि जारी। SUP सरबराह जलाल महमूद शाह, डॉक्टर कादिर मक्सी समेत ॿिया अॻवान तक़रीब में शरीक। साईं GM सैयद जी सालगिरह जो केक काटियो वियो। SUP सरबराह जलाल महमूद शाह चयो आहे त साईं GM सैयद अदम तशद्दुद जो पोइलॻ हो। हुन कॾहिं बि रियासत खां रिआयतूं न वरितियूं। डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त सिंध खे विराइण जी कोशिश कंदड़ हिन वक़्त ते धरती ते नाहिनि रहिया। साईं GM सैयद ऐं सिंध हिकु आहिनि।
सिंधु किनारे कोई सॾे थो अचोड़े यारो क़िस्मत ठाहियूं। मोहम्मद अमीन खोसो वो इस्लामाबाद में हूंदो, उतां ख़त लिखंदो सैयद आज़म मुफ़क्किर आज़म साईं GM सैयद पॉलिटिकल काबा ऑफ सिंध सन शरीफ। वठी हर हर जन्म वरगो वठी हर जन्म वरगो मिठा महरान में। यो नज़म मूं लिखियो, मूं जॾहिं साईं खे वञी ॿुधायो कि भई इंसान जिस्मानी तौर मरंदो आहे पर उहो वरी जनम वठंदो आहे। ॾिंगनि सां पाण अञा वधीक प्यार कंदो हो। नज़रबंदी जे दौरान साईं ने जाइ में रहंदो। सिंध जे सैयद अवाम ख़ातिर जेल भोगिया, तकलीफ़ूं भोगियूं, अणखुट जदोजहद सां भरियल संदसि ज़िंदगी बाबति तफ़सीली रिपोर्ट ॾिसंदा टाइम न्यूज़ ते शाम 7:10 ते। PS 52 उमरकोट ते नंढी चूंड सुभाणे थींदी। इलेक्शन कमीशन तैयारियूं मुकमल करे वरितियूं। अमलो ऐं सामान पहुचाए वियो। पीपल्स पार्टी जे सैयद अमीर हैदर शाह ऐं अॻूणे बड़े वज़ीर अरबाब गुलाम रहीम विच में सख़्त मुक़ाबले जो इम्कान। मदहजी में जोड़े जा दल खूनी तकरार तां 5 ॼणनि जे मारिजी वञण वारे वाक़े जो केस दाख़िल थियण बाद पुलिस जूं कार्रवायूं। बरोच ॻोठ ते चढ़ाई दौरान 2 औरतुनि समेत 5 ॼणा गिरफ़्तार। ॻोठाणनि जो पुलिस मथां औरतुनि ते तशदुद ऐं घरनि में भञ जा इल्ज़ाम। जोड़े जा बिरादरी जो क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज। 3 ॾींहं अॻु झेड़े में 5 ॼणा मारिजी पिया हुआ। नगरी लगी पई आहे ऐं हिन ते पुलिस कोई कम न करे सघी आहे। इवन IG साहब ख़ुदि रेड वञी करे करायो आहे, पोइ बि उहे जवाबदार अरेस्ट न थी सघिया आहिनि। त तव्हां ॾिसो त सिंध में ॿियनि केसिस में छा थींदो। सुवाल हिननि खां ज़रूरु पुछियो वञे त उहे अदालतुनि खां भॼनि छो था, जॾहिं हू बेगुनाह पाण खे छॾाइनि था। पाण त इनडायरेक्टली एडमिट करे चुको आहे सरदार चांडियो त पग तां मसइलो बि थियो हुयो। मेहड़ में क़त्ल कयल 3 घर भातियुनि जे वाक़े खे 3 साल गुज़री पिया। अॼु उमे रुबाब चांडियो जे ॾाॾे पीउ ऐं चाचे जी 3 वरसी मल्हाई पई वञे। इंसाफ़ लाइ अदालत जा चकर काटींदड़ उमे रुबाब चांडियो जे पंहिंजनि प्यारनि जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वई। बडरा वेझो नौजवान जे क़त्ल मामले जो जरगो। इल्ज़ाम हेठि आयल धुर ते 10 लाख रुपया ॾंढ मुक़रर। ॻोठ याकूब जुणेजो में 11 ॾींहं अॻु नौजवान अरशद जुणेजो खे क़त्ल करण बाद वाक़े खे आबखार जो रंग ॾिनो वियो हो। जरगे दौरान गुलशन जुणेजो धुर ते नौजवान खे क़त्ल करण जी साबिती मिली। जवाबदार धुर खे मक़तूल जे वारसनि ॾांहुं मिंट काफ़िलो वठी वञण जी फतवा। मीरपुर खास ही मशहूर दरगाह शहीद अब्दुल रहीम गिरहोड़ी के नज़राने जो पेटियों चोरी थी वयूं। वाक़े जा टाइम न्यूज़ CCTV फुटेजिस हथ करे वरता। फुटेजिस में ॾिसी सघिजे थो त जवाबदार पेटी चुराइण खां CCTV कैमरा जो रुख तब्दील करे थो ऐं बाद में ताला तोड़े पैसा चुराए थो। पंजाब के शहर फैसलाबाद में मुलाजमत छॾण ते नौजवान ते वहशाणो तशद्दुद संदसि मथो कूड़े ढोरनि सां गॾु ॿधण वारी वीडियो वायरल। वीडियो में ॾिसी सघिजे थो त नौजवान शहज़ाद ज़ंजीरनि सां ॿधल आहे। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो 3 खां 4 ॾींहं पुराणो आहे। वधीक जांच कई पई वञे। हारियनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदे शहादत माणींदड़ शहीद फाज़िल राहू जे विछोड़े खे 34 साल विहामी विया। फाज़िल राहू सॼी ज़िंदगी हारियनि जे हक़नि लाइ वक़्फ़ करे छॾी। संदसि वरसी ते राहू खे ऐं ॿियनि शहरनि में सादगी सां तक़रीबूं। शहीद फाज़िल राहू खे भेटा पेश।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सगत माया शाहिद सियाल हेडलाइन